नासिर नवाब शाह में मुनशियात बदअमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पारां तालुक़े सदर शाहनवाज़ कीरियो रुस्तम शाह जी अॻवानी में सकरन रोड नए नाके ते एहतिजाजी कैंप लगाई वई आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे एके ॾाहिरी। जी एके ॾाहिरी। मुनशियात बदअमनी ऐं महांगाई ख़िलाफ़ जेको आहे एसटीपी नवाब शाह पारां जेको अॼु नए नाके ते एहतिजाजी कैंप रखी वई आहे। उन हवाले सां एसटीपी तालुक़े जो सदर जेको आहे शाहनवाज़ कीरियो पिणु मौजूदु आहे ऐं ॿिया कारकुन बि मौजूदु आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼु जी जेके एहतिजाजी कैंप आहे उहा छाजे लाइ आहे, उन जा कहिड़ा मुतालबा आहिनि। मुनशियात जेको आहे नवाब शाह में उहा आम थी वई आहे। सो पहिरें मरहले में 3 ॾींहं असां नवाब शाह प्रेस क्लब ते बुख हड़ताली कैंप आईसीं 29, 30, 31 तारीख़ ते। उन खां पोइ हिननि छा कयो त नंढड़ा केबिन वारा ZAC फ़रोश कंदड़ उन्हनि खे हिननि पकड़े चालान कयो। अॼु असांजी ॿिए मरहले में नवाब शाह जे मेन नए नाके चौंक ते ई कैंप आहे। 2 ॾींहं छॾे वरी डॉक्टर कॉलोनी चौंक ते ई मरहले वारा असांजी तहरीक हले पई। जेके मुनशियात जा मेन डीलर आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो। असां तहरीक जो जेको आगाज़ कयोसीं उन में हिननि जेका पहिरें मरहले में असां तहरीक कईसीं वॾे प्रेस क्लब जे साम्हूं 3 ॾींहं बुख हड़ताल कईसीं। उन में हिननि जेको थोरो घणो रिएक्ट कयो ऐं पंहिंजे रेट वधाया। जेके मंथली जिते 500 हुई उते 1000 रुपए हिननि करे वरी मुनशियात साॻी तरीक़े सां हली रही आहे। ऐं असीं इहो ॿिए मरहले में इन ई करे दाख़िल थिया आहियूं त असांजो सिर्फ़ु आहे त नवाब शाह जे नौजवान खे मुनशियात खां क्लीन कयो वञे। ही मुनशियात हली रही आहे पर हिनखे को बि तरीक़ो वठण वारो न आहे। DIG सिंध जेको आहे सो पाण जेको आहे सो नोटिस वरितो हुयो जंहिंमें B सेक्शन थाणे ते जेको आहे सो उन्हनि रेड कयो। उहा बि टीम उतां ई हुई। नवाब शाह जे SP अञा ताईं को बि तरीक़ो न वरितो आहे। सरेआम जेको मुनशियात आहे ट्रकूं भरिजी थियूं अचनि, बोरा भरिजी था अचनि, किथां था अचनि। STP तालुक़े जे एहतिजाजी कैंप ते वेठल जेके कारकुन आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त मुनशियात जो जेको आए ॾींहुं मरहलो वधंदो थो वञे ऐं ॾींहों ॾींहुं जेको आहे हिते मुनशियात जे जेके आहिनि दुकानूं खुलंदियूं थियूं वञनि। उन में हितां जी इंतज़ामिया मुलविस आहे। असां IG सिंध समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त फिलफोर जेको आहे इहे मुनशियात जा अॾा जेके आहिनि बंदि कया वञनि ऐं जेके मुलविस अनासर आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे।